हालानी मां ख़बर ॾींदा हलो त हालानी थाणे जियादा हालानी शहर ऐं आसपास में फुरन चोरियुनि जूं वारदातूं वधी वयूं। रोहिड़ी कैनाल पुल भरसां मेरापुर हालानी लिंक रोड तां नामालूम फौरन हथियारबंदनि बेलानी जे रहवासी अब्दुल्ला मलिक खां 125 मोटरसाइकिल 50,000 रोक ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। साॻी रोड तां बेलानी भरसां नामालूम मोटरसाइकिल फोरू हथियारनि जे ज़ोर ते आर्मी मुलाज़िम इम्तियाज़ ऐं इब्रार खां 1,50,000 रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुर करे वया। जॾहिं त हालानी शहर जे रेलवे कॉलोनी मां ॾींहं ॾिठे जो नामालूम चोर टाउन जे मुलाज़िम यूनिस मेमून जे घर मां हिकु बैटरी ऐं सोलर प्लेट चोरी करे खणी विया। हालानी थाणे जे अदम में बदअमनी वधण सबब इलाइक़े वासी सख़्त परेशानी में मुब्तला थी विया। मुतासिरिन शहरिन समाजी अॻवाननि SSP नौशरो फिरोज़ खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त हालानी ऐं आसपास में बदअमनी जो नोटिस वठी अमन अमान कायम करायो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।